नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ इस्लामाबाद खां सदर आसिफ अली ज़रदारी क़ौमी असम्बली जो इजलास तलब करे वरितो आहे। सदर क़ौमी असम्बली जो इजलास 26 अगस्त शाम जो 5 वॻे तलब कयो आहे। सदर क़ौमी असम्बली जो इजलास आइन जे आर्टिकल 54 हिक तहत तलब कयो आहे। बिल्कुल नाज़रीन, सदर क़ौमी असम्बली जो इजलास आइन जे आर्टिकल 54 हिक तहत तलब कयो आहे। सदर आसिफ ज़रदारी क़ौमी असम्बली जो इजलास तलब करे वरितो आहे। सदर क़ौमी असम्बली जो इजलास 26 अगस्त शाम जो 5 वॻे तलब कयो आहे। सदर क़ौमी असम्बली जो इजलास आइन जे आर्टिकल 54 हिक तहत तलब कयो आहे। इस्लामाबाद में ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन असां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी क़ौमी असम्बली जो इजलास तलब करे वरितो आहे। जे नाज़रीन असां जॉइन किया है ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन असां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद में सदर आसिफ अली ज़रदारी क़ौमी असम्बली जो इजलास 26 अगस्त जो शाम जो 5 लॻे तलब किया है। सदर ममलिकत क़ौमी असम्बली जो इजलास आइन के आर्टिकल 54 हिक तहत तलब किया है।